अथई नाणो त घुम लाड़काणो ही चवाणी शायद मिसकिननि ऐं ग़रीबनि जी हालत लाइ ठाही वई हुजे, पर शहीदनि जे शहर लाड़काणे लाइ अॼुकल्ह उहा चवणी हिकु ॿिए रुख सां बि ठहे अचे थी। किथे चोर सुञा त किथे ढोर सुञा। ही मामिलो रुगो मेरिट जी लताड़, अक़रबा परवरी या नाजाइज़ अख़्तियारनि ताईं महदूद नज़र नथो अचे, पर सवाल उहो बि आहे त छा सरकारी इदारनि में भोतारकी, असर रसूख़ ऐं बादशाहत वारी सोच अञा ताईं पंहिंजो असर बरक़रार रखियो वेठी आहे। हिकु बाअसर सियासी शख़्सियत जो सॻो भाणेजो जेको गुज़िरियल 3 सालनि खां अहिड़े अहम इदारे जे नाणे वारे निज़ाम जो सरबराह रहियो आहे जिते मिसकिननि जी इलाज ऐं दवाउनि लाइ आवाम जो पैसो ख़र्च थिए थो, उहो ई शख़्स खे वधीक 3 सालनि लाइ कॉन्ट्रैक्ट ते मुक़ररु करण जो आख़िरकार कहिड़ो जवाज़ आहे। हिन दिलचस्प ऐं अहम कहाणी जा शिरकाईंदड़ पासा ॼाणण लाइ वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। शहीदनि जे शहर लाड़काणे जी चांडका मेडिकल कॉलेज इस्पताल मां हिकु अहम ख़बर साम्हूं अची वई आहे। हीअ ख़बर कंहिं आम कामोरे जी मुबीना करप्शन बाबति नाहे, पर पीपल्स पार्टी जे हिकु अहम शख़्सियत ऐं MPA जमील सुमरे जे सॻे भाणेजे काज़म अली भुट्टो जी चांडका इस्पताल में डायरेक्टर फिनांस जे उहिदे ते कॉन्ट्रैक्ट बुनियाद ते वधीक 3 सालनि लाइ मुक़ररी बाबति आहे। हाणे सवाल उहो आहे त चांडका इस्पताल जहिड़े वॾे इदारे में छा माली मामलनि जी ॼाण रखंदड़ ऑफिसरनि जी खोट आहे? जेकॾहिं खोट आहे त इन जो सबबु छा आहे, ऐं जेकॾहिं खोट नाहे त पोइ काज़म अली भुट्टो खे ॿीहर 3 सालनि लाइ कॉन्ट्रैक्ट ते मुक़ररु करण जी ज़रूरत छो महसूसु कई वई? नई मुक़ररी कहिड़े तरीक़ेकार तहत थी? मुक़ररी जूं शर्तूं कहिड़ियूं आहिनि ऐं इस्पतालनि जी माली मामलनि जी हिन इंतिहाई अहम उहिदे जी ज़िम्मेवारी आख़िर कंहिंखे सौंपी वई आहे? अॼु जी हिन वीडियो में अव्हांखे सरकारी नोटिफिकेशन जे बुनियाद ते ॿुधाईंदासीं त इन में छा लिखियलु आहे, मुक़ररी केतिरे अरसे लाइ कई वई आहे, पघार अलाउंसिस बाबति छा फ़ैसिलो कयो वियो आहे, ऐं डायरेक्टर फिनांस जो उहिदो चांडका इस्पताल जे माली निज़ाम लाइ आख़िर कहिड़ो अहम आहे। अगस्त 2026 ते जारी कयल सरकारी नोटिफिकेशन मूजिबि काज़म अली भुट्टो खे चांडका मेडिकल कॉलेज इस्पताल में डायरेक्टर फिनांस जे उहिदे ते कॉन्ट्रैक्ट बुनियाद ते मुक़ररु कयो वियो आहे। उहा मुक़ररी 3 सालनि खां वधीक न हुजण वारे अरसे लाइ कई वई आहे, याने ही मुक़ररी मुस्तक़बिल बुनियादनि ते न पर कॉन्ट्रैक्ट जे बुनियाद ते कई वई आहे। हिते हिकु अहम ॻाल्हि उहा बि आहे त नोटिफिकेशन मूजिबि मुक़ररी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मंज़ूरी ऐं इस्पताल जी मैनेजमेंट बोर्ड जी सिफ़ारिश ते कई वई आहे, याने मुक़ररी लाइ आला सतह जी मंज़ूरी सां गॾु इस्पताल जी मैनेजमेंट बोर्ड जी सिफ़ारिश पिणु मौजूदु आहे। पर सवाल अञा बि बरक़रार आहिनि त छा कंहिं अहम उहिदे ते मुक़ररी लाइ रुगो मंज़ूरी ऐं सिफ़ारिश काफ़ी आहे, या इन सां गॾु मेरिट, शफ़ाफ़ियत ऐं मुक़ररु कयल तरीक़ेकार खे बि नज़र में रखणु ज़रूरी आहे। हाणे अचूं था असल सवाल ॾांहुं त डायरेक्टर फिनांस जो उहिदो आख़िर एतिरो अहम छो आहे? चांडका मेडिकल कॉलेज इस्पताल सिंध जे अहम सरकारी तबी इदारनि मां हिकु आहे जिते रोज़ाने वॾे अंग में मरीज़ इलाज लाइ अचनि था। हिकु वॾी इस्पताल में दवाउनि जी ख़रीदारी, तबी सामान जी फ़राहमी, मुख़्तलिफ़ अदायगियूं, बजट, माली रिकॉर्ड, ख़र्चनि जी निगरानी ऐं ॿिनि मामलनि में फिनांस विंग जो किरदारु इंतिहाई अहम हूंदो आहे। तंहिं करे डायरेक्टर फिनांस जो उहिदो रुगो हिकु इंतिज़ामी पोस्ट नाहे, पर इस्पताल जी माली इंतिज़ामी, बजट ऐं सरकारी फंडनि जी इस्तेमाल सां सिधो सओं लाॻापियल हिकु अहसास ऐं अहम ज़िम्मेवारी आहे। सरकारी नोटिफिकेशन में चयो वियो आहे त नंढनि नई मुक़ररु थियल डायरेक्टर फिनांस जूं ज़िम्मेवारियूं, मुक़ररियुनि जूं ॿियूं शर्तूं लागू ज़ाब्तनि ऐं मजाज़ अख़्तियारनि जी फ़ैसिलनि मूजिबि हूंदियूं। हुकुमनामे में उहो पिणु ॼाणायो वियो आहे त डायरेक्टर फिनांस जी पघार, अलाउंस ऐं ॿियूं शर्तूं मजाज़ अख़्तियारनि तरफ़ां मुक़ररु कयूं वेंदियूं, याने नोटिफिकेशन में हिन वक़्तु पघार या अलाउंस जी का बि मख़सूस रक़म वाज़े तौरु मुक़ररु न कई वई आहे। इन हवाले सां जेको बि माली पैकेज हूंदो उहो लाॻापियल मजाज़ अख़्तियारनि तरफ़ां तय कयो वेंदो। पर हिते हिकु ॿियो अहम सवाल बि पैदा थिए थो त डायरेक्टर ते मुक़ररु थींदड़ डायरेक्टर फिनांस जा माली अख़्तियार कहिड़ा हूंदा, संदसि ज़िम्मेवारियूं कहिड़े हद ताईं हूंदियूं ऐं
उन्हनि अख़्तियारनि जी निगरानी जो निज़ाम कहिड़ो हूंदो, छो त इस्पताल जहिड़े वॾे इदारे में माली इंतज़ाम इंतिहाई एसास मामिलो हूंदो आहे। फिनांस जी ज़िम्मेवारी संभालींदड़ ऑफिसर खां माली शफ़ाफ़ियत, ज़ाब्तनि जी पाबंदी ऐं सरकारी फंडनि जी दुरुस्त इस्तेमाल जी उमेद कई वेंदी आहे। ख़ासि तौर ते सरकारी इस्पतालनि में बजट ऐं ख़र्चनि जो तालुक़ु सिधो संओं मरीज़नि जी सहूलियतुनि सां हूंदो आहे। दवाऊं वक़्त ते अचणु, ज़रूरी तबी सामान मौजूदु हुजे, मशीनरी जी मरमत थिए, इस्पतालनि जूं बुनियादी सहूलियतूं बहितर थियनि ऐं मरीज़नि खे इलाज दौरान तकलीफ़ुनि खे घटि खां घटि मुंहुं ॾियणो पवे। इन्हनि सभिनी मामलनि में माली इंतिज़ाम जो अहम किरदारु हूंदो आहे। चांडका इस्पताल जी माली मामलनि में ऐं फंडनि बाबति मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सवाल ऐं ख़बरूं मीडिया में साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल में काज़म अली भुट्टो जो गुज़िरियल 3 सालनि वारे कॉन्ट्रैक्ट खां पोइ वधीक 3 सालनि लाइ ॿीहर मुक़ररी यकीनन ते केतिरनि ई सवालनि खे जनम ॾिए थी। पर हिते उहो बि वाज़ह करणु ज़रूरी आहे त सिर्फ़ु सियासी वाबस्तगी या रिश्ते जे बुनियाद ते कंहिं मुक़ररी खे गैर क़ानूनी या करप्शन साबित नथो करे सघिजे, जेसिताईं उन बाबति को वाज़ह सबूत या सरकारी जांच साम्हूं न अचे। असल सवाल शफ़ाफ़ियत जो आहे। नई मुक़ररी कहिड़े तरीक़ेकार तहत थी, मेरिट जा मयार कहिड़ा हुआ, ॿिया उमेदवार मौजूदु हुआ या न, ऐं छा उन उहिदे लाइ मुक़ररु कयल समूरी क़ानूनी इंतिज़ामी घुर्जनि ते अमल कयो वियो। उहे सवाल आहिनि जिन जा जवाब आवाम खे मिलणु घुर्जनि। हाणे ॾिसणो उहो आहे त नओं डायरेक्टर फिनांस पंहिंजी ज़िम्मेवारी कहिड़े नमूने निभाए थो। छा चांडका इस्पताल जी माली निज़ाम या वधीक शफ़ाफ़ियत ईंदी, छा बजट जी इस्तेमाल में बहितरी ईंदी, छा माली रिकॉर्ड वधीक मुनज़म ऐं शफ़ाफ़ थींदा, छा सरकारी फंडनि जो इस्तेमालु ज़ाब्तनि मूजिबि थींदो, ऐं सभ खां अहम सवाल उहो थिए थो त छा हिन माली इंतिज़ाम जो सिधो फ़ाइदो चांडका इस्पताल ऐं इलाज लाइ ईंदड़ ग़रीब ऐं मिसकिन मरीज़नि ताईं पहुचंदो। इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब ईंदड़ ॾींहनि में वधीक वाज़ह थींदा। हिन वक़्त ताईं सरकारी नोटिफिकेशन जे बुनियाद ते एतिरो ज़रूरु चई सघिजे थो त चांडका मेडिकल इस्पताल लाड़काणे में डायरेक्टर फिनांस जी अहम उहिदे ते काज़म अली भुट्टो कॉन्ट्रैक्ट बुनियाद ते वधीक 3 सालनि लाइ मुक़ररु कयो वियो आहे। हाणे लाड़काणे वारा पाण ॿुधाइनि त छा मुक़ररी जो हक़ीक़ी फ़ाइदो ग़रीब मरीज़नि ताईं पहुचंदो, छा इस्पताल जी माली निज़ाम में शफ़ाफ़ियत ईंदी या वरी सरकारी फंडनि जी इस्तेमाल बाबति सवाल अॻिते बि आईंदा ई जहिड़ा रहंदा। अव्हां जी राय असां लाइ अहम आहे, तंहिं करे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त चांडका इस्पताल में डायरेक्टर फिनांस जी हिन मुक़ररी बाबति अव्हां छा था सम्झो। जेकॾहिं अव्हां खे अहिड़ी अहम ऐं तहक़ीक़ाती ख़बरनि बाबति वधीक ॼाण घुर्जे त अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक खे फॉलो कयो ऐं शेयर करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।